नाज़रीन, मीरपुर बठोरे वेझो ॻोठ ईसा चांडियो में भी सकाफ़ती तकरीब कोठाई वई। इन हवाले से वीडियो लिंक ते तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु आहे इंतज़ार खटी। जीअं त आवाज़ टीवी पारां सिंधी सकाफ़त जे वारिस सिंध सदा आबाद रहे जे सिरे हेठि जेके सकाफ़ती तक़रीबूं आहिनि हींअर ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। जॾहिं त अॼु ॻोठ ईसफ खान चांडियो में ॻोठाणनि पारां हिकु शानदार तक़रीब मुनक़द कई वई आहे। अचो त जेके हिते ॿारड़ा आहिनि ऐं जेके वॾड़ा आहिनि असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हू 6 डिसंबर सकाफ़ती ॾियारो कीअं मल्हाईंदा। अॼु असीं ईसफ चांडियो जे ॻोठ ईसफ चांडियो में सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। उन सिलसिले में अॼु टोपी अजरक कुआड़ी उन जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं जेको सिंधी सकाफ़त जी ऐं कल्चर आहे। हिकु सकाफ़त असीं मल्हाए रहिया आहियूं ऐं 6 डिसंबर ते असीं रैलियूं कढी इहे आवाज़ टीवी वारनि सां गॾु हूंदासीं, उन जो साथ ॾींदासीं। ॻोठ हाजी ईसफ चांडियो में जेके असां शागिर्द सभु असां गॾु थी आहियूं जेको एकता ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। सभ खां वधीक असां शुक्रगुज़ार आहियूं आवाज़ टीवी वारनि जा जेको सो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां हिते असांजो कवरेज करणु आया। ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। 6 डिसंबर ते असीं रैलियूं कढी सभिनि खे ॿुधाईंदासीं असीं सिंधी आहियूं, सिंधी रहंदासीं। सिंधी अची विया मैदान में हो जमालो, टोपी अजरक जो शान वा जमालो, हथ हथनि में ॻायो हो जमालो, मेला मोहबत जा मची विया हो जमालो, ओ सिंधी अची विया मैदान में हो जमालो। टीवी वारनि जा थोरा हितां जो क़ीमती वक़्तु कढी असांजे साथ ॾिनो ऐं जीअं त शागिर्द ॻोठाणा थी सभु एकता जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। इंशाअल्लाह ताला 6 डिसंबर ते कुंड कुल्छ मां रैलियूं निकिरंदियूं जो साथ ॾींदासीं। जीअं त तव्हां ॻोठ ईसफ खान चांडियो जे ॿारनि ऐं वॾड़नि जी ॻाल्हि ॿुधी, हुनजो चवणु आहे त 6 डिसंबर जेको सकाफ़ती ॾियारो असां आवाज़ टीवी सां भरपूर नमूने मल्हाए सिंधी हुजण जो सबूत ॾींदासीं। कैमरामैन अमर खट्टी सां गॾु इंतज़ार खट्टी, आवाज़ न्यूज़, मीरपुर बठोर।